मिलाद के मलाए राजी खुदा कंदासी महबूब जी सना सीना सफा कंदासी। ओ आखिर वाला जी के उहे भी चोरन तमा के खबर पए हथ मथे करे जुड़ो मिलाद के मल्हाए मिलाद के राजी खुदा कंदासी महबूब जी सना सीना सफा कंदासी। वरी मिलाद के मल्हाए मिलाद के मल्हाए राजी खुदा कंदासी महबूब जी सना सीना सफा कंदासी। के लठ कान हणवी के भितर कोन हणबो कई खां गार गंद कोन कबो छो त मुस्तफा जी शरीयत अदब थी सिखारे मुस्तफा जी शरीयत तोखे मुखे अखलाक थी सिखारे। अच त तोखे हदीस पाक बुधाया तो जो सीनो मदीनो थी वेंदो। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मदीनो पाक उन मदीने पाक में रहंदड़ उन में एक औरत आ पर हे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़माने पाक जी गाल नहीं बल्कि मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़माने पाक खां पार मुस्तफ़ा करीम हिन जहान मां पर्दो फरमायो। तव्हां जो छा अक़ीदो आहे? असां जो नबी सब चवंदा असां जो नबी हयातुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ाहिरी हयाती मुबारक खां बाद जो वाक़ियो अदा जे कोन मुस्तफ़ा के हयातुन नबी चवंदो इहो यकीन रखे त मुझे महबूब के ख़बर आवा त फिलाणो मूंखे मञे थो फिलाणो नथो मञे। मतां एतबार न अचे ही उलमा जी जमायत वेठी आहे इन्हनि जे हूंदे मां ज़िम्मेदारीअ सां ॻाल्हि थो कयां। मुंहिंजो वालिद गिरामी ऐं मूंखे यकीन आहे त हिते इन ॻाल्हि जा ॿिया बि शाहिद हूंदा। मुंहिंजो वालिद गिरामी हज़रत शेर मुस्तफ़ा मज़ो कोन आयो मतां को ईअं सम्झे त पंहिंजे मुहसिननि खे सुनिल विसारे छॾियो आहे। असां मुफ़्ती साहिब खे विसारियो कोन। अब जेके सुनो मुफ्ती साहब अब्दुल रहीम सिकंदरी याद आओ हथड़ो तो मथे असां पंहिंजनि मुहसिननि खे विसारींदा न आहियूं असां यादि रखंदा। ऐं ज़माने में केरु कंहिंखे पाणीअ जो गिलास पीआरे त बि वॾी ॻाल्हि आहे पर अहिड़ा जवान जिन जवाननि तोखे मुस्तफ़ा जे इश्क जा जाम भरे पीआरे ये काथों विसरंदा। हाँ रहा अथई रात सुबह भी दई सागरी कजको कापड़ियन मझा रूह रचंदो रजो कोई पेर तनिया जा पुॼो मतां सिकी सन्या सिंध लाइ इन्हनि खे अॼु सुञाण अॼु सम्झो हथनि मां वक़्तु वई पोइ हथड़ा पियो हणंदे पोइ तोखे कुझु कोन वरंदो। मां मुफ्ती साहब जी ॻाल्हि थो कयां हिते खोड़ शाहिद निकिरी पवंदा। हज़रत मुफ्ती साहब इरशाद फरमाईंदा मूंसां हज़रत मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी मज़ार हाँ पाण फरमायो मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी मूंसां ख़ुदि ॻाल्हि कई पाण साईं कहिड़ी पाण फरमायो त शिकारपुर जो सरहंदी मौलाना गुलाम मुजद्दिद बाद में वॾो वाइज़ुल इस्लाम थियो वॾो ख़तीबुल इस्लाम वॾो बुज़ुर्ग नेक सालिह आलिम दीन उहो फरमायो त हिते मूं वटि पढ़ंदो साईं मोहम्मद हाशिम जी हा कही
माण्हू परे परे खां ईंदा हुआ पढ़ण जे लाइ। उहो साईं गुलाम मुजद्दिद नंढड़ो आहे, पढ़ण आयो आहे, हिते रहियो आहे। साईं उनखे पढ़ाइनि पिया। मदरसो आहे, ॿार हूंदा आहिनि, छोकिरा आहिनि, इन्हनि खे संभालणो बि सवलो कोन्हे। मां चवंदो आहियां मौलवियुनि जी ॿी करामत हुजे न हुजे, इन्हनि हाफ़िज़नि खे संभालणु वॾी करामत। हा, ॾुखियो कमु आहे, तव्हांखे ख़बर न आहे। पुठ मसीद ते इन्हनि चाढ़ियो। ये भला जा वली अथव, इन जो अदब कंदा कयो, मतां ईअं आम संदा अथव। ये वॾा नेक अथव, भलारा अथव। मस्जिदुनि में मदरसनि में वेठा आहिनि। मां मुख़्तसर ॻाल्हि कयां। साईं मोहम्मद हाशिम अंसारी इरशाद फरमाईंदा आहिनि त मां वटि गुलाम मुजद्दिद नंढड़ो पढ़ंदो आहे। अबा गुलाम मुजद्दिद केरु आहे? ज़ात जो फारूकी। केरु आहे? औलाद कंहिंजी आहे? कंहिंजी? हज़रत सभु चओ। ईअं यादि कोन बीहंदुमि, यादि थो कराए। कन्नो ने तो सुन शान हज़रत उमर, बकरी को चरवाया रल्ले नहर, अञो ताईं कबर विच पे कंबदे गबर, अदुल देख नौशेर हैरान है, फखर कुल रसूला दा वदा शान है। देख नौशेर हैरान है, फखर कुल रसूला दा वदा शान है। अरब ते अजम दा ओ सुल्तान है, फखर कुल रसूला दा वदा शान है। इन सोने उमर फारूक जी औलादा जिनके सरहदी सरीदा आयो, जिनके फारूकी सरीदा आयो, साईं मोहम्मद हाशिम अंसारी हज़रत शेर मुस्तफ़ा साईं आगाल ज़िक्र था फरमाए। मां वटि गुलाम मुजद्दिद पढ़ंदो आहे, मदरसो आहे या मस्जिद आहे। हिते पढ़ंदे पढ़ंदे हिकिड़े तालिब इल्म जो पटको रखियल हो कंहिं जॻह ते, उहो गुम थी वियो, चोरी थी वियो। शागिर्द आहिनि, ॿार आहिनि नंढड़ा। मां उन छोकिरे खे घुरायो, अबा बेख़बर पटको काॾे वियो? साईं रखियो मूं फिराणी जॻह ते। उहो मुंहिंजो पटको अॻिते पोइते थी वियो आहे, चोरी थी वियो आहे, अलाए केॾांहुं वियो। उस्ताद आहे, उस्ताद जो कमु आहे पुछा करणु। पुछियईं अबा ख़बर कंहिं भला शक? हाणे हुन ॿारड़े चयो त मूंखे इन गुलाम मुजद्दिद में शक आहे, मतां इन खयो हुजे त मूंखे साईं इन में शक अथई। ॿार आहे, हुनजी सोच आहे, चई बि सघिजे थो जेकॾहिं कंहिंखे वहम थिए। उन चयो उस्ताद हज़रत गुलाम मुजद्दिद जेको नंढड़ो आहे, हेॾा निहार सुभान अल्लाह। इहो हज़रत गुलाम मुजद्दिद आलिम थियो बाद में। इहा ॻाल्हि हिते रख, थोरो वरी विच में ॻाल्हि ॿुधाए। दरगाह शरीफ़ हज़रत पीर सईद इमामुल आरिफ़ीन मुंहिंजो मुर्शिद हज़रत रहबर रोज़े करे। पीर साईं जी दरगाह शरीफ़ ते 27 रजबीअ ते जलसो थींदो आहे वॾो, ऐं पूरी सिंध जा आलिम रजबी शरीफ़ पोइ दस्तारूं थींदियूं आहिनि। 1966 में हज़रत शेर मुस्तफ़ा उते दस्तार फरमाई। पोइ उते दस्तार लाइ आलिमनि खे सॾिबो आहे। मिसाल आहे, हिते दस्तार थींदी, साईं अब्दुल रसूल खे अर्ज़ु कबो, साईं थी वरणे। साईं गुलाम हैदर साहब खे अर्ज़ु कबो, साईं थी वरणे। साईं नज़ीर अहमद जमाली सिकंदरीअ खे अर्ज़ु कबो, साईं तूं बि वरणे। साईं ॿियनि दोस्तनि हाजी कुर्बान सूमरो वेठो आहे, मुअज़्ज़िज़ असांजो महिरबान मुहबती आहे, हुनखे अर्ज़ु कयोसि, साईं निसार अहमद तूं महिरबानी करे आलिम सुकोर अची तूं अची वरणे। आलिमनि खे वर ॾींदा। पर हीअ स्टेज आहे तुंहिंजी ऐं मुंहिंजी, हूअ स्टेज आहे पुनल पागाले जी। तुंहिंजी स्टेज ते मां जहिड़ा फ़क़ीर वेठा आहिनि, त हो पाण जहिड़ो बादशाह, हज़रत रोज़े वारो जहिड़ो वली, त वरी ओड़ी दरबार, वरी ओड़ी महिरबानी। उते वॾा वॾा कामिल वली बुज़ुर्ग अचनि। फरमायो त उन वक़्त में मुफ्ती साहब जी जॾहिं दस्तार रही हज़रत शेर मुस्तफ़ा जी, त उन वक़्त में हज़रत साईं मशहूरी शरीफ़ वारा जो सुभान अल्लाह, साईं मोहम्मद कासिम मशहूरी रहमतुल्लाह अलैह पाण दस्तार में आया। साईं गुलाम मुजद्दिद जंहिंजी ॻाल्हि ते मां पूरी कंदुसि, उहो साईं गुलाम मुजद्दिद तॾहिं आलिम हुयो, उहो बि वेठो। जेॾी महिल साईं मुफ्ती साहब जो वारो आयो, उस्ताद साईं मोहम्मद सालेह महर रहमतुल्लाह अलैह पाण ऐलान फरमायो, अब्दुल रहीम फ़क़ीर, पुत्र हाजी मेहराब ख़ान फ़क़ीर, पोटो फ़क़ीर कादिर दादा फ़क़ीर जो अचे। ऐं पाण फरमायो हिकु भाई रहनि, अब्दुल गफ़ूर वॾो भाउ आहे, उहो बि मौलवी थियो आहे। वर जे लाइ जेॾी महिल साईं शेर मुस्तफ़ा आया, त उहो हज़रत गुलाम मुजद्दिद सरहदी हज़रत उमर फारूक जी औलाद तमामु वॾो
मुनाज़िर हो ये शेर मुस्तफ़ा जे साम्हूं ज़िंदगी में को बि बद मज़हब अची न सघियो इहो ग़ुलाम मुजद्दिद जे साम्हूं केरु बि न अची सघियो पंहिंजे वक़्त जो मुफ्ती अब्दुल रहीम शेर मुस्तफ़ा सम्झो पंहिंजे वक़्त जो वॾी बुलंद पाया हस्ती हो जेड़ी महिल मुफ्ती साहब हाणे पटकूं उनखे वर विभान 4 5 छिके छिके 7 मखलूक घणी मशहूरी साईं खे अर्ज़ कयो साईं उस्ताद साईं वर ॾियोसि मुफ्ती साहब खे मशहूरी साईं रहमतुल्लाह अलैहि वर ॾिनो जेॾी महिल हज़रत ग़ुलाम मुजद्दिद खे सॾु कयो हुन अल्लाह वारे जी नज़र ॾिठो पिए जेॾी महिल मुफ्ती साहब आयो त ॿिया पिया ॾियनि हिकु हिकु वर हज़रत ग़ुलाम मुजद्दिद तकिड़ो तकिड़ो मुफ्ती साहब खे ॿ वर ॾेई करे पुठी ठपोरे करे फरमायो अलाह कंदो मां वांगुरु कुहाड़ो थींदे बाबा दीन जो माना दीन जे मामले में ॿियो कुहाड़ो कोन दीन जे मामले में ख़िदमत कंदे ऐं बद मज़हब जी पाड़ खे पटींदे उन अल्लाह वारे जा लफ़्ज़ रोज़े वारे जे दर ते फैज़ रोज़े वारे जो हो पर दुआ ॿीजी बि वठबी आहे उहा मनो कोन्हे उहा वाक़ई अघिजी वई ऐं अल्हम्दुलिल्लाह मुफ्ती साहब ॿियनि जूं ॻाल्हियूं ॿुधाए पियूं आहिनि ॿुधियूं पर मुफ्ती साहब शेर मुस्तफ़ा उहा जो असां ॾिठियूं ॻाल्हियूं था शायद उन शइ जा इहो हज़रत ग़ुलाम मुजद्दिद सरहंदी त मां अर्ज़ पे कयो त साईं मोहम्मद हाशिम छोकिरे खां पुछियो अबा शक कंहिंखे थी ॻाल्हि यादि विसरी वई वेसर त कान्हे हथ हथ मथे करे ॿुधायो जेके थकिजी पिया माशाअल्लाह ये महज़ असां तव्हां सां इहो मुहबत जो इहो इज़हार कंदा आहियूं त जेको तव्हां में को थक ॿक हुजे त उहो बि लही वञे चुस्त थियो ॿियो असांखे अजायो मिंबर मुस्तफ़ा ते वेही खिल ठकार जो शौक़ु कोन्हे महज़ तव्हांजी तवजो मक़सूद आहे हज़रत साईं मोहम्मद हाशिम था इरशाद फरमाइनि तवजो सां ॻाल्हि फरमाइनि था त मां ग़ुलाम मुजद्दिद खे